नाज़रीन, मुल्क में नवन सूबनि जे हवाले सां हिन वक़्तु सरगर्मियूं तेज़ थी चुकियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर पिणु इन हवाले सां चई चुका आहिनि त नवन सूबनि जी ज़रूरत आहे ऐं न रुॻो इहो पर नवन सूबनि सां ई मुल्क में जेका हुकुमरानी वारो निज़ाम आहे उहो बहितर थी सघे थो। नवां सूबा, इंतज़ामी यूनिट या ॿियो कुझु इन हवाले सां GDA सिंध में कहिड़ा कमु करे रही आहे, का सिंधी माण्हुनि खे जो जेको मुतालबो आहे त नवां सूबा न थियणु खपनि, उन ते GDA जो छा मौक़िफ़ आहे। न रुॻो इहो पर GDA सां ई दाग़ापियल हिकु पार्टी आहे क़ौमी अवामी तहरीक, उन ई जे जेको सरबराह आहे लतीफ़ अली जो, उनखे पिणु FIA पारां तलब कयो वियो आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां GDA जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल डॉक्टर सफ़दर अब्बासी मौजूदु आहे। ऐं डॉक्टर साहिबु, इहो ॿुधाइजो त हीअ जेका हिन वक़्तु नवन सूबनि जी जेका हलंदड़ ॻाल्हि ॿोल आहे, GDA कीअं थी ॾिसे? छा सिंध में नवन सूबनि जी ज़रूरत आहे? पर ॾिसो, जेको सवालु आहे नवनि सूबनि जो, सूबे में तब्दीली जॾहिं बि तव्हां उनजो हिकिड़ो सूबनि जी हदबंदी जॾहिं बि तव्हां तब्दील कयो था पिया, उनजूं हदूं तब्दील कयो था पिया, त उनजो हिकिड़ो आइनी मैकेनिज़म आहे। ऐं उन आर्टिकल जे तहत पहिरें सूबाई असेंबली जी करारदाद ज़रूरी आहे 2/3 मेजोरिटी सां। उनखां पोइ उनजी आइनी तरमीम ज़रूरी आहे सेनेट मां ऐं पंहिंजो क़ौमी असेंबली मां 2/3 मेजोरिटी सां। जेसि ताईं जेको आहे सो इहो अमल फॉलो नथो थिए त तेसि ताईं जेको आहे सो आइनी तौर ते तव्हां कंहिं बि सूबे जी हदुनि में तब्दीली नथा आणे सघो, यानी सूबे जी डिवीज़न नथी थी सघे। उनजो हिकिड़ो रीसेंट एग्ज़ाम्पल इन जो आहे पंजाब जे अंदरि। पंजाब में जेको आहे तव्हांखे यादि हूंदो 2012 में हिकिड़ी करारदाद पास थी पंजाब असेंबली, जंहिंमें हुननि इहो चयो त बाबा असां भावरपुर सूबो ऐं साउथ पंजाब सूबो, जेको जनूबी पंजाब सूबो, उहो ठहणु खपे उन तहत। उनखां पोइ उन अमल खे वरी असेंबली या सेनेट में न खणी विया, तंहिं करे उहो मामिलो उते रोकियो पियो आहे। अहिड़ी तरह हज़ारा डिवीज़न जे हवाले सां हिकिड़ी करारदाद हुई KP जी, शायदि उनखे हाणे KP असेंबली बि कोन थी उनखे एक्सेप्ट करे, जंहिंजे तहत हज़ारा डिवीज़न जो अलॻि सूबो ठाहिण जो उन्हनि कंसीड कयो हुयो। पर अहिड़ी का करारदाद जेको आहे सो सिंध असेंबली न पास कई आहे, बल्कि सिंध असेंबली उल्टो उनजे ख़िलाफ़ु करारदाद पास कई आहे त सिंध जी डिवीज़न या सिंध जी हदबंदी में का बि तब्दीली जेको आहे सो असां उनखे एक्सेप्ट कोन कंदासीं। त मां सम्झां थो जॾहिं आइनी पोज़ीशन इहा आहे, बाक़ी हाणे को ज़ोर ज़बरदस्ती, को मार्शल लॉ ऑर्डर, को जेको आहे सो ज़ोरी वारो ऑर्डर, उनखे जे को इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कनि था त सिंध जी आवाम जो हिन महिल तक़रीबन जेको आहे हिन ॻाल्हि ते कंसेंसस आहे त कंहिं बि सूरत में असां सिंध जी जेका मौजूदा हैत आहे, सिंध जो सूबो आहे, उनजी डिवीज़न या उनजी हदबंदी में का बि तब्दीली जेको आहे आवाम बर्दाश्त न कंदो। त जीअं हुन में ज़ोर ज़बरदस्ती थिए थी पई त ज़ाहिर आहे पोइ जहिड़ो जेको आहे सो पार्लियामेंट उन मां निकिरी जेको आहे सो रोडनि रस्तनि ते अची वेंदो। सो मां सम्झां थो पियो त असां इन ॻाल्हि खे इती रखूं त बाबा हीअ जेको बि हिन महिल ॻाल्हि थी रही आहे, इन जी जेका आइनी बुनियादु कोन्हे, का बि जेको आहे क़ानूनी बुनियादु कोन्हे, बाक़ी इहो ज़ोर ज़बरदस्ती वारो एलिमेंट आहे त हुन सां मोड़ींदासीं। ॿियो जेको मामिलो हिन महिल हले थो पियो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स जो, ऑनेस्टली त मां अञा ताईं सम्झी कोन सघियो आहियां त इहो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट आहे छा। अञा ताईं जो को एडमिनिस्ट्रेटिव यूनिट जी का डेफिनेशन असां वटि कोन पहुती आहे। कंहिं बि वज़ीर, कंहिं मशीर, कंहिं जेको आहे सो क़ानूनी माण्हू या कंहिं बि हुकूमती माण्हू इहो कोन ॿुधायो त बाबा इहो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट कीअं ठहंदा। हिकिड़ो एग्ज़ाम्पल जेको मौजूदु आहे हिन महिल ताईं एडमिनिस्ट्रेटिवली हिकिड़ी डिवीज़न कई वई आहे, उहा जनूबी पंजाब जी वरी थी आहे, जिते हिकिड़ो एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं हिकिड़ो एडिशनल IG विहारे मुल्तान में, उनखे चवनि था पिया त भाई हीअ एडमिनिस्ट्रेटिव अरेंजमेंट आहे असांजी, हिन जेको उहो बि एडमिनिस्ट्रेटिव प्रोविंस न, पर हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव अरेंजमेंट जेको आहे उते करण जी कोशिशि कई वई आहे। सो इन जे अलावा जेको आहे अञा ताईं मां न सम्झी सघियो आहियां त भाई जॾहिं इहा ॻाल्हि थिए थी पई त सूबनि में जेको आहे सो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट थियनि, त उहा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट आहे कहिड़ी भला, या उनजी कहिड़ी जेको आहे सो ख़तो ख़ाल आहे, उहो अञा ताईं कंहिं बि एक्सप्लेन करण जी कोशिशि कोन कई आहे। जेसि ताईं उहो एक्सप्लेन को नथा कनि पिया तेसि ताईं जेको आहे सो हुन ते को तबसरो कोन थो करे सघे, छाजे करे त उहो न ई उहो आइनी आहे न उहो क़ानूनी अमल आहे। सो मुंहिंजी नज़र में जेको आहे हिन महिल जेका बि हिन महिल सूरत हाल असांखे नज़र अची रही आहे त सिंध जी हदबंदी में का बि तब्दीली सिंध जो माण्हू जेको आहे हुनखे बर्दाश्त न कंदो। डॉक्टर साहब, हूअं जेका ओवरऑल सिंध जे माण्हुनि जो आहे, पीर साहब पागार ॾांहुं नज़रूं आहिनि, GDA ॾांहुं नज़रूं आहिनि। पीपल्स पार्टी जे मुतबादिल तौरु GDA दावा कंदी रही आहे त असां जेका पीपल्स पार्टी जो मुतबादिल आहियूं। GDA जो इन हवाले सां को एक्टिविटी सूबनि जी विरासत जे ख़िलाफ़ु गुज़िरियल 10-15 ॾींहंनि खां तमामु घणो बहस मुबाहिसा आहिनि, माण्हू रोडनि ते आहिनि, पर GDA जेका सरगर्मी नज़र नथी अचे। सिंध जो माण्हू सम्झणु चाहे थो त सूबनि जी विरासत वारो जेको अमल फ़ैसिलो जेको आहे सरकार जो, इन में GDA बीठल किथे आहे, माण्हुनि सां गॾु बीठल आहे या हुन पासे बीहंदी?
फ़ैसिलो त सरकार त पोइ ॾिसो या सूबाई हुकूमत आहे या पंहिंजो असांजी वफ़ाक़ी हुकूमत आहे, उतां त कंहिं बि कोन चयो आहे अहिड़ी ॻाल्हि जेका असां ॿुधीसीं पंहिंजो नक़वी साहिब जी जेका इहा स्टेटमेंट आई, उन खां पोइ त नक़वी साहिब पाण उन तां घणनि ॻाल्हि त बैक ट्रैक करण जी कोशिशि कई आहे, ऐं ईअं जेको आहे सो शायदि वफ़ाक़ी हुकूमत पाण बि जेको हुनजो को अहिड़ो जवाबु कोन थी ॾियणु चाहे। त जेसिताईं का ॻाल्हि जेको त अमली तौर ते साम्हूं कोन थी अचे पई, जी डी जी जेका पोज़ीशन आहे, मां तव्हां तव्हां ॿुधायमि त बाबा असां इन मामले ते वॾो क्लियर आहियूं त बाबा सिंध जी सूबे जी विरासत न आइनी न क़ानूनी न ई कंहिं जेको आहे ॿिए हुकुम जे तहत मुमकिन आहे। सो असां हुन ॻाल्हि ते क्लियरली बीठा आहियूं, जॾहिं को अहिड़ो इक़दाम थींदो त पोइ असां छा करे असां पार्लियामेंट खां ॿाहिरि आहियूं, असां हिन महिल जेको आहे सो हिन पार्लियामेंट खे मञूं बि कोन था पिया, असां 26 ऐं 27 तरमीम ॿिन्ही खे कोन था मञूं पिया। त जी डी जी पोज़ीशन हर लिहाज़ सां हिननि जेके असेंबलियूं ठहियल आहिनि असांजी इन ते टे मेंबर आहिनि, उहो हिकु टोकन आहे असांजो इहो पंहिंजो पर हिकु टोकन अंदाज़ खे बि तव्हांखे ॾिसणु खपे त अॼु ताईं को बि माण्हू असांजो उन हलफ़ कोन खयो आहे हिननि असेंबलियुनि जो। त मां सम्झो त असांजी जी डी बिल्कुलु क्लियर आहे, बाक़ी जेका ॻाल्हि साम्हूं ईंदी त हुनखे हुन महिल टैकल कंदासीं जॾहिं उहा साम्हूं ईंदी। अच्छा, बसि जी डी ए जो ई पार्ट आहे ऐं क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह लतीफ़ अली जो या वरी रियाज़ चांडियो साहिबु उन्हनि खे एफ आई ए घुरायो आहे, चयो इहो पियो वञे त हुननि जेका ही सूबनि जे हवाले सां थींदड़ जेका गुफ़्तगू आहे बहस आहे उन में सिंध जे माण्हुनि खे तमामु घणो एक्टिव कयो आहे, उन जे करे उन्हनि खे नोटिस मिलियो आहे। त हीअ जेका पोज़ीशन आहे उन्हनि खे नोटिस मिलण वारी, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? जी डी ए हिन सॼी सूरत हाल में हुननि सां गॾु बीहंदी? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त पलूजो साहिबु असांजी जी डी ए जो कंपोनेंट पार्टी आहे, भई सेक्रेटरी जनरल जे मां हिन ॻाल्हि जी मज़म्मत थो कयां जंहिं अंदाज़ में जेको आहे हुनखे नोटिस इशू करे एन सी सी आई में घुरायो वियो आहे। पहिरीं त ॻाल्हि इहा त एन सी सी आई स्पेसिफाए कोन कयो आहे, सेक्शन 160 जी जेका हुननि ख़िलाफ़ जो ज़िक्र कयो आहे उन में उन इहा ॻाल्हि कोन कई आहे त बाबा कहिड़ी शइ पलूजे साहिबु चई आहे या कई आहे जंहिंजे बुनियाद ते जेको आहे सेक्शन 160 हुननि इंटेल करण जी कोशिशि कई आहे। त अञा ताईं असां क्लैरिटी न आहे त बाबा नेठ जेको आहे अल्टीमेटली जॾहिं पलूजो साहिबु वञे थो पियो त उनखे कहिड़ा इल्ज़ाम हुते लॻनि था पिया हुनजे मथां। त मुंहिंजे नज़र में जेको आहे इहा ॻाल्हि वॾी क्लियर आहे त हीउ जेको बि अमल आहे इहो जेको आहे सो पंहिंजो जेका पलूजे साहिब जी या पंहिंजे असांजी जेके बि कंपोनेंट पार्टीज़ आहिनि या जी डी आहे, असांजी जेके स्टैंड आहे सूबनि जे मथां, कैनालनि जे मथां, सिंध जे हक़नि जे मथां, उनखे जेको आहे हिकिड़ी प्रेशर टैक्टिक्स आहिनि जंहिं तरीक़े सां उनजे मथां प्रेशर टैक्टिक्स जेको आहे हिकिड़ी लीडर जे मथां हणी जेको आहे त हुनखे इहा कोशिशि कई पई वञे त उहो उन तां विड्रॉ करे। पाण ॻाल्हि इहा त हिकिड़ो क़ानूनी अमल आहे, इन क़ानूनी अमल जी असां इन तहत मज़म्मत था कयूं त इन का ज़रूरत कोन हुई, पर हाणे नेशनल पलूज साहिबु फ़ैसिलो कयो आहे त हुन में उहो वेंदो इन में, ऐं ॾिसूं था पिया हुते जेको आहे कहिड़ी कार्रवाई थिए थी पई। पर असां पंहिंजो जी डी जी सॼी क़यादत, जी डी ए जी सॼी लीडरशिप, जी डी ए जा जेके दोस्त आहिनि, कंपोनेंट पार्टीज़ आहिनि, असां हिन वक़्तु मुकमल तौर ते पलूजे साहिब सां गॾु बीठा आहियूं। अच्छा डॉक्टर साहब, हीअ जेका त 16 तारीख़ ते जेको जलसो थिए पियो थो आहे त हूअं त ऐलान फंक्शन लीग जो आहे, पर फंक्शन लीग पार्ट आहे जी डी ए जो, त उन में जी डी ए जी क़यादत खे का दावत ॾिनी वई आहे? ख़ासि तौर ते जी डी ए जो सरबराह जेको फंक्शन लीग जो साॻी वक़्तु सरबराह आहे पीर साहिबु, उन ई जी शिरकत जा केतिरा इम्कान आहिनि? ऐं त जी डी ए जो जेके हिसेदार जेके इनमें शरीक पार्टियूं आहिनि उन्हनि खे का दावत ॾिनी वई आहे? उहो जेको जलसो आहे उनजो टॉपिक छा आहे, तव्हांजी नॉलेज में आहे कुझु? ॾिसो, हिकिड़ो त असां पंहिंजो जी डी ए जा पंहिंजा जलसा कंदा आया आहियूं, पीर साहिब जी सरबराही में बि, ऐं ईअं बि असां कया आहिनि, जंहिंमें पीर साहिब जी शिरकत न बि थी आहे। पर जेके इंडिविजुअल कंपोनेंट्स आहिनि, फंक्शन लीग आहे, पंहिंजो असांजो एन पी पी आहे, या असांजो सिंध यूनाइटेड पार्टी आहे, या क़ौमी अवामी तहरीक आहे, उहे पंहिंजा इंडिविजुअल प्रोग्राम्स बि कनि था पिया, ऐं उन में उन्हनि इंडिविजुअल प्रोग्राम्स में जेको आहे सो हू इनवाइट बि कंदा आहिनि ॿियनि पार्टी लीडरशिप खे त उहे उन में शिरकत कनि। हिन महिल जेको मां खे ख़बर पई आहे त इहो जेको जलसो आहे उहो पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जी जेका सिंध जी क़यादत आहे उन जेको आहे सो इहो फ़ैसिलो कयो आहे हिन जलसे जो। पोइ अञा ताईं ज़ाहिर आहे हुननि जो ई फ़ैसिलो आहे, अञा ताईं जेको आहे सो उन लिहाज़ सां ॿी लीडरशिप ताईं अञा ताईं हिन जी का अहिड़ी इन्विटेशन मुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र मां न गुज़री आहे। सो जीअं मां तव्हांखे ॿुधायां त असांजा कंपोनेंट पार्टीज़ जे पंहिंजा इंडिविजुअल प्रोग्राम्स बि कनि थियूं पियूं, त जी डी उन्हनि सभिनी प्रोग्राम्स खे ऑन कंदी आहे, उहो सम्झंदी आहे त बाबा हिकिड़ो सियासी अमल आहे, हिकिड़ी सियासी अमल जे ज़रिए पंहिंजी पोज़ीशन कंपोनेंट पार्टीज़ क्लियर कनि थियूं पियूं, उनखे जेको आहे अवामी सपोर्ट जो मुज़ाहिरो कनि थियूं पियूं, त उनखे असां जी डी जी क़यादत वेलकम कंदी आहे। जी डी ए सां लास्ट टाइम ते एम क्यू एम जे वफ़द मुलाक़ात कई हुई, एम क्यू एम जो वफ़द जेका मुलाक़ात कई, ऐं हिन वक़्तु जेका एम क्यू एम जो सभ खां वधीक ज़ोर आहे त नवां सूबा सिंध में थियणु घुरिजनि, त अञा जी डी ए इहा उमेदु रखे थी सियासी डायलॉग एम क्यू एम सां जारी रखिजनि किथे?
ॾिसो सियासी पार्टियूं हिक ॿिए खां जेके तव्हांजा मुंहिंजे नज़र में जेको आहे मुंहिंजी जेका पंहिंजी राय आहे त वधीक मुख़ालिफ़ सोच वारा माण्हू बि आहिनि उनजी बि त हिकिड़ी सोच आहे न पर मां तव्हांखे जीअं तव्हांखे ॿुधायां त बाबा उनजी सोच इन करे जेको आहे सो अनइम्प्लीमेंटेबल आहे छाजे करे सिंध जो मेजोरिटी माण्हू ऐं जेको सिंध जी मेजोरिटी लेजिस्लेटर्स आहिनि उहे जेको आहे त उन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहिनि पोइ उनजी ॻाल्हि आहे पंहिंजी जाइ ते उहे जेके ॻाल्हि कनि बि था त उहो उनजे नतीजे में हुन ते क्रिटिसाइज़ त करे सघिजे थो पर ईअं त असां हिक ॿिए सां राब्ता ख़तमु करे छॾियूं उहो मुंहिंजे ख़्याल में सियासी तौर ते मुनासिबु न हूंदो आहे बाक़ी जेको एम क्यू एम जी स्टैंड आहे सिंध सूबे में हाणे त हुनजी अची वियो आहे एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स त एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स ते त मां क्लियरली तव्हांखे चयो आहे त मूंखे त अञा ख़बर ई कोन्हे त इहा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट आहे छा उनजी डेफिनेशन छा थींदी उहो को आइनी को क़ानूनी को उनजो जवाज़ को उनजो को कानून साम्हूं अचे त माण्हू उन ते तबसरो करे बाक़ी जेको आइनी अमल आहे उहो त मां क्लैरिटी सां तव्हांखे ॿुधायो त उन ते जेको आहे सो एम क्यू एम जी जेका बि स्टैंड आहे उन ते आइनी तौर ते अमल कोन थो थी सघे फ़िलहालु अच्छा डॉक्टर साहब हीउ जेको तव्हांजो इस्लामाबाद वारो जेको घरु सील कयो वियो हुयो एलटी पुलिस साहिब खे नोटिस तव्हांजो घरु सील करण में किथे इन सिलसिले जी कड़ी त न आहे जीअं तव्हां ॿुधायो पियो त लीडरनि खे जेको पोइते हटाइण या स्ट्रगल तव्हां हथु खणाइण जे लाइ इन क़िस्म जा हुरबा इस्तेमालु कया पिया जेको तव्हांजो घरु सील थियो इस्लामाबाद में उहो छा मामिलो हुयो छा उहो बि इन सिलसिले जी कड़ी आहे इहे ॾिसो हिकिड़ो अमल थिए थो पियो हाणे मां हुनखे कड़ी जोड़ियां मां हिन महिल जेको आहे सो एतिरी थोरो चवण खां क़ासिर आहियां पर ॻाल्हि इहा त इहे सभु ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं जिते किथे तव्हां ॾिसो था पिया मुर्ता ख़ान जतोई साहिब सां जेको थियो अयाज़ लतीफ़ अली जे साहिब सां हाणे करे रियाज़ चांडियो साहिबु असांजो जी डी जो हिसो न आहे पर रियाज़ चांडियो साहिबु हिकिड़ो तमामु मुतहरिक लीडर आहे उनखे बि एन सी सी आई तलब कयो आहे उनखे पंहिंजो मुख़्तलिफ़ तव्हां जे ज़िलनि में ॾिसो त मुख़्तलिफ़ कारवायूं पियूं हलनि थियूं पियूं त इहो अमल बि जेको आहे जेको थियो इस्लामाबाद जे अंदरि मां सम्झां थो पियो त उहो टोटली अनकॉल्ड फॉर हुयो त बग़ैर नोटिस जे बग़ैर कुझु ॿुधाइण जे तव्हां अची जेको आहे घर सील करण जी कोशिशि कयो था पिया पर तंहिं हूंदे बि असां हिकिड़ो कानूनी रस्तो वरितोसीं ऐं जेको आहे असां कोर्ट में वियासीं सिविल कोर्ट में वियासीं उतां असांखे पंहिंजो इहो इंजेक्शन बि मिली स्टे ऑडर बि मिलियो पर हाणे ॾिसूं था पिया त अञा ताईं मां इन ॻाल्हि ते रुगो क्लियर न आहियां त बाबा सी डी ए जी या पंहिंजो क़दम खयों त उनजी बुनियादु छा हुई छाजे करे अञा ताईं जेको आहे सो मूंखे कंहिं बि इन ॻाल्हि ते सेटिस्फाई करण जी कोशिशि कोन कई आहे सी डी जे तरफ़ां या कंहिं क़ानूनी तरफ़ां या कंहिं वफ़ाक़ी हुनजे तरफ़ां त बाबा इहो क़दम छो खयों वियो तंहिं करे हाणे मुंहिंजे ख़्याल में जॾहिं मोकलां ख़तमु थियनि थियूं पियूं त प्रॉब्ली कोर्ट में जेको आहे सो सी डी खे जवाबु ॾियणो आहे त जॾहिं जवाबु अचे थो पियो त बाबा हुन कहिड़ी बुनियाद ते इहे जेको क़दम खयों आहे त पोइ यकीन हुन ॻाल्हि ते वधीक असां करे सघूं था पर इहे ॻाल्हियूं जेको सो जिते क़दुरु मुंहिंजो या नई साहिब जो सुवालु आहे असां इहे सभु ॻाल्हियूं जेको ॾिठियूं आहिनि हाणे जेको ज़िंदगीअ जा 35 साल गुज़री विया आहिनि सियासत में त अहिड़ी ॻाल्हियुनि सां जेको आहे त को हुन फ़र्क़ु कोन थो पए जिते असां बीठा आहियूं उते असां इनशाला बीहंदासीं अचण वारे ॾींहंनि में हिकिड़ो क़ानूनी अमल असां उते कयो आहे असां कोर्ट में विया आहियूं सिविल कोर्ट में असां विया आहियूं केस उते आहे सी डी ए खे जवाबु ॾियणो आहे जीअं जवाबु अचे थो पियो त वधीक इनशाला ॻाल्हाईंदासीं आख़िरी सुवालु आहे त पीर साहिबु हिकिड़ो जलसो कयो सिंध में इलेक्शन जी जेका दांदलियुनि वारी जेका तव्हां चओ था तीअं हुकूमत फार्म 47 जी आहे न तव्हां वञो उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो जलसो कयो उन खां पोइ पीर साहिबु किथे वरी बि पॉलिटिकली एक्टिव नज़र न आयो सिंध जा माण्हू सम्झणु चाहींदा त पीर साहिबु सियासी तौर ते जेकॾहिं पीपल्स पार्टी जो मुतबादिल जी डी आहे त पीर साहिबु एक्टिव छो न आहे ॾिसो हमेशह जेको आहे सो जॾहिं बि हिकिड़ी सियासी जदोजहद हूंदी आहे उन में ज़रूरी न आहे त तव्हां सभु पंहिंजा कार्ड इस्तेमालु कयो हिकिड़े वक़्त में मुंहिंजी नज़र में जी डी ए जा जेके बि कंपोनेंट पार्टीज़ आहिनि पंहिंजी जाइ ते तमामु स्ट्रॉन्ग आहिनि ऐं पंहिंजी जाइ ते उन्हनि सभिनी जॾहिं उहो इंडिविजुअल एक्ट बि का कनि था पिया जीअं सिंध यूनाइटेड पार्टी आहे या क़ौमी अवामी तहरीक आहे या पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शन आहे या नेशनल पीपल्स पार्टी आहे या पी वक़्तु आहे असांजी जॾहिं असां इंडिविजुअल अमल बि कयूं था पिया उहो बि जेको आहे सो जी डी ए जी ई पोज़ीशन खे जेको आहे सो वज़ाहत था कयूं असां उनजे अलावा जॾहिं तव्हां मेजर तहरीक जीअं तव्हां ॾिसो हुन खां पोइ इलेक्शन खां पोइ हुन जलसे खां पोइ ॿियो पंहिंजो असां मोरे में बि जलसो कयोसीं हुन खां पोइ मुर्ता ख़ान जतोई साहिब ते जेको कुझु थियो त जी डी जी सॼी क़यादत मुतहरिक हुई हुन में जी डी जी सॼी क़यादत जेको आहे हुन सां गॾु उन में बीठी बाक़ी जेके जी डी जा असांजा पंहिंजो कोर कमेटी जा इजलास थियनि था उन में असां पंहिंजी हर शइ ते वज़ाहत कंदा आहियूं 26वीं तरमीम हुजे 27वीं तरमीम हुजे हिन पार्लियामेंट जी जेका हैसियत आहे उहा हुजे जेके इशूज़ आहिनि आवाम जा उहे हुजनि या ख़ासि तौर ते जेका पाणी जी मामले ते जेका तहरीक उन में जी डी ई पहिरियों दफ़ो फ़ैसिलो कयो त बाबा असां जेको आहे हिन ॻाल्हि ते जेको निकिरंदासीं उन खां पोइ जेके बि इलाही जमातूं हुयूं उहे सभु जेको ॿाहिरि आया वकिला ॿाहिरि आया सिंध जो अवाम ॿाहिरि आयो सिंध जो शूर ॿाहिरि आयो पर इनिशियल जेके तव्हां स्टार्ट वठो त उहा असां पंहिंजो जी डी जी प्लेटफॉर्म ते ई असां इहा ठाहीसीं पंहिंजो सेव इंडस रिवर मूवमेंट जंहिंमें असां साईं ज़ैन शाह खे जेको आहे सो हुनजो कन्वीनर कयोसीं ऐं हिकिड़ी वॾी
तहरीक हली सिंध में हुनजे ख़िलाफ़ु मां सम्झां थो ठीकु आहे किथे शायदि जेको आहे सो असां ॻाल्हि पंहिंजी एतिरी शायदि न असांजी मञिया जीअं जलालपुर वारो मामिलो आहे बाक़ी ॿियनि जाइ ते तव्हां ॾिसो त हिकिड़ी वरी ठप रखी वई हुन तहरीक खां पोइ त सिंध जो माण्हू जेको आहे कंहिं बि सूरत में पंहिंजी दरिया सिंध ते जेको आहे पंहिंजो हक़ु आहे उनखे छॾण लाइ कोन तयारु न आहे इन तरह जी सूबे जो मामिलो अञा अॻिते वधे थो पियो त तव्हां ॾिसंदव त GD जी पूरी क़यादत इनशाला अॻिते हूंदी ऐं GD जी पूरी क़यादत अमल खे जेको आहे पूरी रोकण जी भरपूर इनशाला पंहिंजी जेकी बि तवानाई आहे उनखे इस्तेमालु कंदी ऐं यकीननि जेको आहे ज़रूरत पए त इनशाला पीर साहिब जन पाण बि मैदान में हूंदा। त महिरबानी डॉक्टर साहब नदीन तव्हां ॿुधो त GDA जो सेक्रेटरी जनरल डॉक्टर सफदर अब्बासी जो चवणु आहे त हिन वक़्तु सूबनि जे हवाले सां कंहिं बि वफ़ाक़ी हुकूमत जो को बाज़ाब्ता तौर ते मौक़िफ़ साम्हूं न आयो जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत या वरी जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि पारां जेकॾहिं आइनी ऐं क़ानूनी तौर ते रस्ता बंदि करे ऐं ॿियो को जबरदस्ती तौर ते सूबे जे हवाले सां का एक्टिविटी कई वई त यकीनन न रुगो GDA पर ॿिया जेके सिंध जा समूरा माण्हू आहिनि उहे मैदान अमल में हूंदा।